अस्सलाम वालेकुम मां मुरकनाज ऐं मां अॼु ज़हर ज़िंदगी जे सेट ते मौजूद आहियां। मूंसां गॾु आहे डायरेक्टर। अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां फरज़ंद मलिक खजूर सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर। कीअं अथव असांजो ड्रामो तव्हांखे लॻे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। शानी पंहिंजो रुख़सार बेगम जुमिलो शानी ॻाल्हाए तूं चाहीं बि इहो थी त मुंहिंजी कमाल जी वॾे साईं रोज़ बेइज़ती कंदो रहे। क्षमा जुमिलो थी इहो मां छो चाहींदसि जेकॾहिं तूं हिते हवेली जे असूलनि मुताबिक़ रहंदीअ त पोइ छो वॾो साईं असांजे ड्रामे जी रिकॉर्डिंग हले थी। असांजो मेकअप आर्टिस्ट, हे असांजो कैमरामैन। अस्सलाम वालेकुम। हे असांजी सौम्या। हाय ॾिसो हे मेकअप आर्टिस्ट। हाणे वो जहालत जो वक्त वयो, खुदा खे मञो, पंहिंजूं ज़ाती दुश्मनियूं छॾे क़ौमी मफ़ाद लाइ सोचो, न त तमाम जल्द असां त न कुत्ते जे पुछ वांगुरु आहियूं जेके 12 महीना नड़ में विझण खां पोइ बि सिधो न थियो।